एसएसपी जेकबाबाद सैयद सलीम शाह जी सख्त हिदायतुनि ते सीआईए पुलिस जी कार्रवाई नॉन कस्टम पेड सामान हथ करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथहीन। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जेकाबाद सीआई पुलिस कार्रवाई कई आहे। नॉन कस्टम पेड जेको आहे त गैर कानूनी सामान उन्हनि हथ करे वरितो आहे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त एसएसपी जेकाबाद सैयद सलीम शाह जी जेके आहिनि सख़्तु हिदायतूं थियल हुयूं, उन ते ई जेको आहे अॼु सीआई पुलिस उन्हनि जेका आहे त वॾी कार्रवाई जेका आहे त उन्हनि कई आहे। नॉन कस्टम पेड जेको आहे त गैर कानूनी सामान जेको आहे हथ करे जेको आहे उन्हनि वरितो आहे। ऐं ॿुधाए पियो वञे त हिकु गाॾी जेका आहे उन्हनि सां गॾु जेका आहे त पकिड़े जेका उन्हनि वरिती आहे ऐं गैर कानूनी जेको सामान समेत ॿिनि जवाबदारनि खे बि जेको आहे उन्हनि गिरफ़्तार करे वरितो आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची